जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। जीअं त मुंहिंजो जन्म ॾींहुं आहे, मां तव्हांखे ॿुधायो कि मां ब्लॉग ठाहींदमि ऐं थोड़ी देरि पहिरियों असां लाइव भी मिलियासीं। त ॾिसो सभु कुझु तयारु आहे ऐं बसि असांखे संकीर्तन जी देरि आहे। ही आहिनि 44 नंढा ॾीआ ऐं ही 45 वॾो ॾीओ। त 44 साल अॼु मां पूरा कया। 45 साले जो हिकिड़ो वॾो ॾीओ जो शुरू थो थिए। निताई गौर सां मिलाईंदमि। त इहे आहिनि मुंहिंजा निताई गौर ॿई, जो मूंखे मुंहिंजी हिकिड़ी फेसबुक जी साहेड़ी मोकिलिया ऐं हीअ आहिनि असांजा कन्हई, जंहिंजो मां हुन ॾींहुं मेकअप कयो हो, मेकओवर। त अॼु मां हिननि खे इहा ड्रेस पाए छॾी आहे ऐं अॼु मां हिननि खे ही कंगण बि पाए छॾां थी। जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि जन्माष्टमी मां मिस कई, त बसि हाणे अॼु मां हिननि खे झूलो झुलाईंदसि। ऐं इहो आहे भॻवान जो मुकुट, इहा आहे बांसुरी जो सभु मां हिननि जे अॻियां रखी। हीअ आहे इहा आरती जी थाली, कलश, सभु तयारु आहे। थोरी देरि में असां संकीर्तन शुरू कंदासीं। त ही भॻवान जो झूलो, मां सोचियो हो हिन चेन खे बि मां माला सॼी लॻाईंदमि, पर अलाए छो अॼु मूंखे गुल न मिलिया। त ठीकु आहे, जीअं हरी इच्छा। हिते मुंहिंजी साहेड़ी चई कि दिलि नंढो न कर करिश्मा, मां थी सजायां चेन खे। त खुलियल गुल खे उहा हिकु हिकु लॻाए थी, त जीअं इहा चेन गुलनि सां ढकिजी वञे। थैंक यू सपना आइडिया ॾियण लाइ। जय श्री कृष्ण। हा, त हीअ असांजी चेन बि सुंदर तयारु थी वई। त लड्डू गोपाल खे झूलो झुलाए। हा, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हा, त हिते मुंहिंजी हरे कृष्णा जो ग्रुप हिकु हिकु ॾीओ ॿारींदो रहंदो। ही मुंहिंजी लाली आहे, हिना लाली, ऐं ॿिया बि ईंदा ऐं हिकु हिकु ॾीओ ॿारींदा। हरे कृष्णा। हरे कृष्णा। हरे कृष्णा भक्ति। हरे कृष्णा दीदी, हैप्पी बर्थडे। थैंक यू। ऐं हीअ आहिनि मुंहिंजी मम्मा, जो हाणे ॾीओ ॿारनि था। सुख संपत्ति घरे आवे, कष्ट मिटे त थी वियो सत्संग सुख सां। जनम ॾींहुं तमामु सुठो भगवान जी कृपा सां थी वियो। त इहो अॼु जो ब्लॉग तव्हांखे कीअं लॻो ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नए इंफॉर्मेशन सां।
तेसि ताईं मोकिल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।